मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद मैसर। असिस्टेंट कमिश्नर मेहर गुलाम फातिमा घलो सुबुह सवेर अचानक सब्जी मंडी जो दौरो कयो, जिते हुन आम नीलामी जो जाइज़ो वठंदे सब्जियुनि जे अघनि वज़न ऐं मयार जो जाइज़ो वरितो, जॾहिं त एसी मेहर मार्केट में मौजूद वापारियुनि ऐं ख़रीद कंदड़नि सां बि मुलाक़ात करे मार्केट जी सूरतहाल बाबति मालूमात हासिल कई। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर मेहर गुलाम फातिमा घलो नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त आम वाहिपे जी शयुनि सब्जी फ्रूट जे अघनि में वाध ऐं अवामी शिकायतुनि बाद सब्जी मंडी पहुची जाइज़ो वरितो आहे। मार्केट दुकाननि ते सब्जी जे अघनि जी लिस्ट चेक कई, जॾहिं त वज़न ऐं मयार जो बि जाइज़ो वरितो आहे। हुन चयो त सरकारी अघनि खां वधीक क़ीमतुनि ते विकिरे जी कंहिं बि सूरत में इजाज़त न ॾिनी वेंदी। हुन चयो त रोज़ानी बुनियादनि ते अघनि जी निगरानी जारी रखी वेंदी त जीअं अवाम खे मुनासिब अघनि ते ताज़ियूं सब्जियूं ऐं मेवा मुहैया थी सघनि। हुन चयो त मार्केट कमेटी जे अमलदारनि खे पिणु हिदायत कई त नीलामी जो अमल शफ़ाफ़ तरीक़े सां जारी रखियो वञे ऐं कंहिं बि क़िस्म जी मुनाफ़ेखोरी या गैर क़ानूनी अमल खे बर्दाश्त न कयो वेंदो। हुन वधीक चयो त अवामी सहूलियत लाइ मार्केट में सफ़ाई मापतौल जी दुरुस्तगी ऐं क़ीमतुनि जी फ़हरिस्तनि खे नुमाया हंधनि ते लॻाइण वारे अमल खे बि यकीनी बणायो वञे। उन मौके ते असिस्टेंट मुख्तियार कार आसिफ अली तुनियो, मार्केट कमेटी जे इंस्पेक्टर गुलज़ार अहमद मक्सी ऐं ॿिया अमलदार पिणु गॾु हुआ।